हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। भक्ति जी महिमा। जॾहिं मर्यादा पुरुषोत्तम भॻवान श्री रामचंद्र जन जगत जननी माता सीता जी ॻोल्हा में फिरंदा पंपासुर नदी वटि पहुता, जिते केतिरा ई महान ब्रह्मवेता ज्ञानी ध्यानी संत ऋषि मुनि योगेश्वर तप करे रहिया हुआ ऐं उते हिकु प्रेम जी मूर्त शबरी बीलणी जी बि झोपड़ी हुई। जॾहिं उन्हनि खे राम जे अचण जो पतो लॻो, तॾहिं हर हिकु पंहिंजे घर खे साफ़ कराए लेपो वग़ैरह ॾिनो। इन ख़्याल खां त श्री रामचंद्र असांजे घर ईंदो। कंहिं पाण खे सम्झो थिए त मां वॾो विद्वान आहियां, कंहिंखे वरी योग अभ्यास ऐं जप तप त्याग जो अभिमान हुओ त राम मुंहिंजे ई घर ईंदो, ऐं कंहिंखे पंहिंजे जप तप साधना जो अभिमान हुओ। बीलणी खे संदसि गुरु मुतंग ऋषि चयो हुओ त जॾहिं मर्यादा पुरुषोत्तम भॻवान श्री रामचंद्र जी जिन पंपासुर ईंदा त हू तुंहिंजे घर में अची रहंदा। श्री गुरु महाराज जिन जा वचननि अनुसार शबरी डेली पंहिंजो घर साफ़ करे छॾींदी हुई। हिकु ॾींहुं जंगल में श्री राम लाइ फल खणणु वई ऐं उतां ॿेर खणी आई। छाकाणि त जंगल जा ॿेर खटा थींदा आहिनि, तंहिं करे हू हर हिकु ॿेर खे चखींदी वई ऐं कहिड़ो ॿेर मिठो आहे। जेको ॿेर मिठो आहे उहो भॻवान श्री राम जे लाइ टोकरी में विझी रखंदी वई ऐं खटे ॿेर खे फिटो कंदी वई। जॾहिं हू घरु वापसि आई त भॻवान श्री रामचंद्र जिन खे इन पंहिंजी झोपड़ी में ज़मीन ते वेठल ॾिठो ऐं हू प्रेम में गदगद थी ख़ुशी में भरिजी वई ऐं हिन जी ज़ुबान बंदि थी वई। भॻवान श्री राम जा पेरा धोई हिन खे पट तां उथारे मथे आसन ते वेहाराई ऐं हिन जी आॻियां ॿेर रखियाई जे हिन प्रेम सां खाधा। भक्ति स्वरूपा शबरी चयो, मां सभिनी खां घटि ज़ात जी गंवार आहियां। तंहिं ते श्री राम प्रेम सां चयो त ए बीलणी, ख़बरदार जो ईअं चयो आहे। मां फ़क़ति हिकु ई रिश्तो ॼाणा थो, भक्तीअ जो, प्रेम जो, सिक जो, स्नेह जो। जिन माण्हुनि में भक्ति न आहे उहो खणी कहिड़ी बि ऊचे ख़ानदान जा हुजनि या सेठ शाहूकार या अक़ल वारा हुजनि, मां उन्हनि ते प्रसन्न कोन थो थियां। ए भगत श्रोमणी शबरी, मुंहिंजी भक्ति 9 क़िस्मनि जी आहे। पहिरीं भक्ति आहे संतनि जो संग, ॿी भक्ति आहे कथा वार्ता, टीं भक्ति आहे श्री गुरु जी शेवा ऐं पूॼा, चौथीं भक्ति आहे कपट छॾे मुंहिंजे गुणनि जो वीचार करणु, 5हीं भक्ति आहे भॼन यानी शब्द खे ॿुधणु, 6हीं भक्ति आहे दम यानी अंधरनि खे रोकणु ऐं 7हीं भक्ति आहे सभिनी में परमात्मा ॾिसणु। जेको सभिनी जीवन में परमात्मा ॾिसे थो सो कंहिंजी बि दिलि न दुखाईंदो। 8हीं भक्ति आहे सपने में बि कंहिंजो दोष न ॾिसणु। हिन में सभु कुझु भलाई आहे, हिन में कुझु कंहिंजी शइ ॾिसण जहिड़ी कोन आहे। 9हीं भक्ति आहे त दिलि मां छल कुपट कढी सभ सां प्रेम प्यार सां हलणु ऐं मुंहिंजे भरोसे ते रही ख़ुशी ऐं ग़म खां परे थियणु। वरी भॻवान श्री राम चवणु लॻा त इन्हनि 9 भक्तियुनि मां जंहिंजी दिलि में खणी हिकु क़िस्म जी बि भक्ति हुजे, पोइ खणी हू मर्द या ज़ाल जानवर वण हुजे त बि हू मूंखे प्यारो आहे। हाणे सवाल थो थिए त जानवर कीड़ा या दरख़्त जेके सभु बेजान आहिनि उहे कीअं था भक्ति करे सघनि। उन जो जवाबु इहो आहे त जंहिं जानवर मथां संत सवारी कनि या
जेको कीड़ो या जीत संत जे पेरनि हेठां दॿिजी मरी वञे, या जंहिं वण जो संत ॾंदण कनि या मेवो खाइनि, त पोइ उहा संतनि जी शेवा आहे, यानी उहा राम खे प्यारी आहे। उन्हनि खे बि हिकदमि चुटकियुनि में, कुझु पलनि में उहो पंहिंजी देह खां मुक्त थी मनुष्य जनम खे पाइनि था। चओ जय सिया राम। अगरि ही भक्ति जी महिमा कथा तव्हांखे वणी आहे त हिननि खे पंहिंजनि सां शेयर कयो। चओ जय सिया राम।